नाज़रीन ख़बर जो सिलसिलो जारी है। वहाँ के बेरा रोड का ख़बर न बेरा रोड के हक़ बाऊ कॉलोनी के रवासी मिसरी खान पवार, अयाज हुसैन पवार ऐं ॿियनि जी अॻवानी में रवासियुनि स्टेट एजेंसी मालिक असगर अली आराई तौर पुलिस जे मुबैना ज़ातियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते मुतासिर दहंदे चयो त साल 2010 में हिननि असगर अली आराई खां 5 वैसा प्लाट अटकल 7,10,000 रुपयनि में ख़रीद कयो, जंहिं जी समूरी रक़म पिणु खेसि ॾेई चुका आहियूं, मगर हू असांजे प्लाट जी पकी रजिस्ट्री करण ॾियण लाइ आसार ॾींदो रहे थो। हिननि चयो त अॼु सुबुह स्टेट एजेंसी मालिक जे चवण ते बैरिया रोड पुलिस ऐं मक़ामी बाअसर असांजे प्लाट ते चढ़ाई करे औरतुनि ऐं ॿारनि खे उतां बेदख़ल करण जी कोशिश कई ऐं पुलिस प्लाट जे मालिक मिसरी खान पवार खे खंबे खणी वई। हिननि चयो त असां सां प्लाट मालिक वॾी नाइंसाफ़ी करे ज़ाती ख़रीद कयल प्लाट तां असांखे ज़बरदस्ती पुलिस जी दाद ते बेदख़ल करे रहियो आहे। हिननि डिप्टी कमिश्नर ऐं एसएसपी नुसरत फिरोज़ खां घुर कई त मामले जो नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे स्टेट एजेंसी मालिक असगर अली आराई पंहिंजे मौक़ुफ़ में ॿुधायो त मूं शेरी मिसरी पवार खे 5 वैसा प्लाट एवज़ ॿिए हंधि ते 8 वैसा प्लाट ॾिनो आहे। ॿिए पासे मुतासिर मीडिया खे ॿुधायो त हिन ॿ ॾींहं अॻु अहिड़ी दरख़्वास्त प्लाट मालिक ख़िलाफ़ अदालत सॻोनी में पिणु दाख़िल कराई, जंहिं जी ॿुधणी 26 अक्टूबर ते तारीख़ रखियल आहे ऐं उन सिलसिले में अदालत सॻोनी अमलदारनि खां रिपोर्ट बि तलब कई आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।